विटशा में ख़बर शामिल कंदासीं त सिंध में जाली आदमशुमारी, महंगाई, गुरबत ऐं ॿियनि सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ जीए सिंध महाज़ जे सॾ ते विटशा में शटरबंद हड़ताल कई वई आहे। जीए सिंध क़ौमी महाज़ जे अॻवान डॉक्टर न्याज़ कालाणी जे हिमायत बाद विटशा में शटरबंद हड़ताल करे एहतजाज कयो वियो आहे। आबिद शाहानी, बहार सहतो, अब्दुल मजीद मलूकानी, सज्जाद हालानी ऐं ॿियनि जी अॻवानी में सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। जीए सिंध महाज़ जे सरबराह रियाज़ चांडियो जे ऐलानियल सॾ ऐं डॉक्टर न्याज़ कालाणी जे हिमायत में विटशा जा अक्सर कारोबारी इलाक़ा बंदि रहिया। इन मौक़े ते अॻवाननि आबिद हुसैन शाहानी ऐं ॿियनि अॻवाननि जो चवणु हो त डिजिटल आदमशुमारी सिंध ख़िलाफ़ साज़िश आहे। हिक साज़िश तहत सिंधियुनि खे घटि ॾेखारियो पियो वञे। 40 लख अफ़गानी कराची में गणप में शामिल किया विया आहिनि। असां जाली आदमशुमारी खे कॾहिं बि तस्लीम न कंदासीं। पंहिंजी धरतीअ लाइ सिर बि हाज़िर आहे। पंहिंजो वजूद विञाइण लाइ सिंध जे नौजवाननि खे अॻिते अचणु घुरिजे। हर ख़बर बर वक्त ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।